अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। नाज़रीन, वक़्फ़े सां गुज़रियल 3 ॾींहंनि खां सजावल समेत ॿियनि जाइन ते सावणी जो वसक़ारो जारी आहे। सजावल ज़िले हेडक्वार्टर शहर आहे, उते बरसात खां पोइ कहिड़ी सूरत आहे उन लाइ असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सजावल जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राज पठान। जी राज, असांखे इहो ॿुधाइजो, सजावल ज़िले हेडक्वार्टर शहर आहे, बरसात खां पोइ वारी सूरत खां असांखे आगाही ॾिजो। जी राज, सजावल में वसंदड़ सावणी जे ज़ोरदार वसकारे ज़िले इंतज़ामिया ऐं टाउन इंतज़ामिया जी पतो वाक़ी करे छॾी आहे। सॼो शहर बरसाती ऐं गटरनि जे गंदे पाणी जी लपेट में आहे। जॾहिं त हुकूमत पारां बार बार वॾियुनि तेज़ तूफ़ानी बरसातुनि जा अलर्ट्स जारी कया विया हुआ, पर लोकल गवर्नमेंट जे कन ते जूम न चुरियो, जंहिं सबबि सजावल जो शहर मुकमल तौर ते ॿुॾल आहे। गटर नालनि जी सफ़ाई न थियण सबबि गटर नाला उछली बरसाती पाणी सां गॾिजी विया आहिनि ऐं हाणे उहा बि ख़बर नथी पवे त गटर नाला आहिनि किथे, जंहिं सबबि सजावल जो आवाम इंतहाई अज़ाब वारी सूरत हाल में मुब्तला आहे, जो माण्हुनि जो पंहिंजे घरनि मां निकिरणु मुहाल थी वियो आहे। पर मजबूरन माण्हुनि खे बरसाती ऐं गटरनि जे गंदे पाणी मां जाॻणो थो पवे, जंहिं सबबि चमड़ी जी बीमारी समेत ॿियनि केतिरनि बीमारियुनि जे फैलिजण जो ख़तरो आहे। पर ज़िले इंतज़ामिया, टाउन इंतज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट शहर मां मुकमल गाइब आहिनि। हिते जो आवाम मुकमल तौर ते लाचार, बेवस ऐं मायूस आहे।